नवदर में खबर शामिल क्यों था। शुगर मिल बाईपास से कोठ के टक्कर में साइकिल सवार मासूम नींगर फौत थी वियो। हादसे में 5 वरियन जो मोहम्मद अली पुट गुलाम शबीर चन्नो फौत थी वियो। ड्राइवर ए क्लीनर कोट छड़े फरार थी विया। हादसो पेश आयो है नवदर भरसा शुगर मिल बाईपास से कोठ के टक्कर में साइकिल सवार मासूम नींगर फौत थी वियो। इन हादसे जा वधिक तफसील वठूं था नूर मोहम्मद सुमरू खान। नूर मोहम्मद, छा तफसील आहिनि? नवंतेरो शुगर मिल बाईपास से लाड़काने का टक्कर विंदड़ मुसाफिर कोच जो साइकिल सवार 6 वरियन जे मोहम्मद अली पुट गुलाम शबीर चन्नो के टक्कर लगी वियो, जेको थड़े ते फौत थी वियो आहे। फौती नींगर जो लाश नवंतेरो अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त कोच ड्राइवर ऐं क्लीनर कोच छॾे फरार थी विया आहिनि। मुसाफिर कोच में सवार मुसाफिरनि ॿुधायो त फौती नींगर साइकिल ते व्हीलिंग करे रहियो हुयो, जंहिं करे ग़लति साइड ते अची वियो। कोच ड्राइवर बचाइण जी घणी कोशिश कई, जंहिं दौरान नींगर जे मथां कोच चढ़ी वियो ऐं हू फौत थी वियो आहे। जी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ। नूर मोहम्मद सुमरू हादसे जा वधीक तफ़सील ॾेई रहियो।